जय झूलेलाल दोस्तों। महालक्ष्मी माता जी पूजा में असां घोड़ो रखंदा आहियूं। इहो घोड़ो या त मिटीअ जो ठहियल हूंदो आहे या धातुअ जो हूंदो आहे, यानी चांदीअ जो या पितल जो ठहियल हूंदो आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मिटीअ जो घोड़ो घर में कीअं ठाहिजे। वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। महालक्ष्मी माता जी पूजा कीअं कजे, सगड़ा कीअं ठाहिजनि, कथा कहिड़ी आहे, प्रसाद में छा छा ठाहिजे, सभिनी जा वीडियोस मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, उहे ज़रूर चेक कजो। अचो शुरू था कयूं पिया घोड़ो ठाहिण। हिते मां ॻाढ़ी चिकी मिटी खई आहे। तव्हां चाहियो त हिन में थोरो सो छेणो बि मिलाए सघंदा आहियो, त उन सां घोड़ो जेको आहे पको ठहंदो आहे। पर हिते मां सिर्फ़ु वण वारी जेका ॻाढ़ी मिटी हूंदी आहे, चिकी मिटी, उहा खई आहे। उन मां नंढा 4 बॉल ठाहींदासीं असां पेरनि जे लाइ। साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। हिकु बॉल ठाहींदासीं असां छत्र जे लाइ। हिकु थोरो वॾो बॉल ठाहींदासीं मुंहं जे लाइ। सो इहो जेको वॾो बॉल आहे मां हिन जे लाइ खयो आहे मुंहं जे लाइ, और 5 बॉल पेर और छत्र जे लाइ। हिकु पोर्शन हाणे खणंदमि बाक़ी बॉडी ठाहिण जे लाइ। असां नंढा हूंदा हुआसीं न, त स्पेशली महालक्ष्मी जी कथा ॿुधण इन जे लाइ वेंदा हुआसीं त असांखे न घोड़ो मिले, त केरु केरु उहा कथा ॿुधण वेंदो और घोड़ो घर खणी ईंदो हो। ऐं टूथपिक खणंदासीं, जेके बॉल्स आहिनि नंढा पेरनि जे लाइ, इन मां असां पेरनि जी शेप ॾींदासीं। मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाइजो त घोड़ो वठण केरु केरु वेंदो हो। मटी अगरि ड्राई थी वञे त हल्को हल्को पाणी जो इस्तेमालु करे असां इहे 4 पेर ठाहींदासीं। हाणे जेको वॾो बॉल ठाहियोसीं असां मुंहं जे लाइ, उन मां असां मुंहं जो मतिलबु घोड़े जो जेको फेस आहे उहा शेप ॾींदासीं। नेक ऐं फेस मतिलबु गलो ठाहींदासीं और मुंहुं ठाहींदासीं हिन तरह। काफ़ी आसान आहे इहो। एल कीअं ठाहिबी आहे, पर एल जो जेको सेंटर पार्ट हुजे उहो थोरो सो ब्रॉड ठाहिणो आहे। और ॿिए हिकु नंढे बॉल मां असां ठाहींदासीं छत्र, जी टोपी ठाहिबी आहे न, टोपीअ वांगुरु असां शेप ॾींदासीं हिनखे। ऐं ॾिसो, ऐं जेको वॾो पोर्शन रखियो होसीं असां उन मां हिकु रेक्टेंगल ठाहींदासीं। मुस्ततील, सिंधीअ में मुस्ततील चइबो आहे रेक्टेंगल खे। थोरो सो फ्लैट ठाहे करे हिन तरह कंदासीं ऐं टूथपिक जो इस्तेमालु कंदासीं। मुंहं खे असां रेक्टेंगल सां अटैच कंदासीं ईअं। टूथपिक जो इस्तेमालु कंदासीं। तव्हां चाहियो त साठे स्टिक जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो हिन तरह। और हल्को हल्को पाणीअ जो इस्तेमालु करे इन मिटीअ खे असां गॾु कंदासीं। पेर मां जीअं ॿुधायो, नंढे हूंदे असां इन घोड़े जे लाइ स्पेशली वेंदा हुआसीं मंदिर और जल्दी पहुचंदा हुआसीं त भई जी घोड़ो ख़तमु न थी वञे और असांखे मिले, त उहे ॾींहं ॾाढा सुनहरा हूंदा हुआ। 4 पेर हणंदासीं और हुन खां पोइ जेको छत्र ठाहियोसीं उहो साठे जी स्टिक में विझंदासीं, छाकाणि थोरी स्टिक वॾी खपे। तव्हां चाहियो त टूथपिक बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, उहा नंढी थींदी, इन करे मां हिते साठे स्टिक जो इस्तेमालु कयो। इन तरह घोड़े जी शेप ॾींदासीं। हिकु नंढो पोर्शन खणी करे उन मां असां ठाहींदासीं पुछ, ऐं थोड़ा नंढा नंढा ट्रायंगल्स खणी करे ठाहींदासीं कन। बिल्कुलु नंढा पार्ट्स खणी करे इन तरह कन ठाहींदासीं। ऐं हिकु नंढो सो रेक्टेंगल ठाहे करे असां बैक ते रखंदासीं इन तरह। इहो असांजो घोड़ो तैयार थी वियो आहे। इनखे सुकण लाइ रखंदासीं और उन खां पोइ इन घोड़े खे असां सजाईंदासीं। लेस हणंदासीं पेरनि ते, थोरी सी कननि ते, जीअं असांजो घोड़ो जेको आहे प्यारो लॻे। थोरो सो फेविकॉल जो इस्तेमालु कंदासीं जीअं लेस चिपके हिन ते चङी तरह।
या जॾहिं महिल मिटी आली हुजे ओॾी महिल ई लेस लॻाए छॾिजे। डेकोरेशन तव्हां पंहिंजे हिसाब सां चेंज करे सघंदा आहियो और कंपलसरी न आहे डेकोरेशन कजे। असांखे जेके गुड़ा मिलंदा हुआ उहे त सिर्फ़ु मिटीअ जा हूंदा हुआ, उनमें काई बि डेकोरेशन कयल न हूंदी हुई, पर मूंखे लॻो मां डेकोरेशन कयां त ॾाढो प्यारो लॻंदो इहो घोड़ो, चङा पोइ मां मंदिर में रखंदमि पंहिंजे। इहो असांजो घोड़ो तयार थी वियो आहे। इहो महालक्ष्मी जी पूजा खां पोइ असां हिनखे घर जे मंदर में रखंदा आहियूं, न त तिजोरीअ में रखंदा आहियूं। और जीअं त मां ॿुधायोमांव घोड़ो जेको आहे या त मिटीअ जो हूंदो आहे या चांदीअ या पितल जो माण्हू रखंदा आहिनि। बोलो महालक्ष्मी माता की जय। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे जरूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।